अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोला विजय नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल जमील जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल निशान करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियात शाह अनिवाल हाणे मुराद सां घणी चालू कंदो। हाल इन जी हाल चाल नाकाम थी वेंदी। इन जा माण्हू मुराद खे कॾहिं बि मारे न सघंदा ऐं वरी मुराद खे को नुक़सान पहुचाईंदा। ऐं ॿिए पासे ककर रिदन खे चवंदो त हाणे तूं ऐं असां हाणे अहिड़ो कदम खणंदासीं जो मुराद जा होश खता थी वेंदा। रिदन चवंदो त सोटर तूं हाली 2-3 ॾींहं वेही रह मट करे, छो जो असांखे 2 ॾींहं मुराद खे मोहलत ॾिनी आहे। उहे 2 ॾींहं गुज़री वेंदा त पोइ असां पंहिंजो कानूनी कमु कंदासीं। यानी हू कूज ऐं गुलपरी असांजे हवाले नथो करे त पोइ असां सोडल जो लाश उन घर ॾे मोकिलींदासीं। पहिरियां असांखे ॾिसणो ई आहे त मुराद हाणे कहिड़ो जवाबु पियो ॾे ऐं हू कुर्ब सां इहे छोकिरियूं असांजे हवाले करे थो या असांखे ॾाढ करणी पवंदी। ऐं कका चवंदो त मुंहिंजे अंदाज़े सां मुराद कॾहिं बि असांजी ॻाल्हियुनि में न ईंदो, न ई वरी गुलपरी ऐं कूंज असांजे हवाले कंदो ऐं सोडल खे हू मुंहुं साए छॾींदो, यानी सोडल खे मराए छॾींदो। कॾहिं बि उहे छोकिरियूं असांजे हवाले न कंदो, जो मुराद ज़िद्दी आहे। उन करे हू पंहिंजी भेण खे मौत में धिकण न पियो चाहे। ऐं ॿिए पासे रियात शाह अनिवाल पंहिंजे बाडी खाड़ी खे चवंदो त तूं इहे माण्हू हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं पासीरा करे छॾ, छो जो इन्हनि खां कमु घणो आहे। ही मुराद खे कॾहिं बि मारे न सघंदा। हाणे असांखे ॿिया हमरा घुराइणा ई पवंदा। इन मुराद खे उहे हमरा मुंहुं ॾींदा। बहरहाल इन्हनि जो काई बि कमु न आहे। मुराद खे कॾहिं बि मारे न सघंदा, न ई वरी को वॾो कदम खणंदा। इन करे हाणे तोखे हमरा मटाइणा ई पवंदा। ऐं ॿिए पासे डीएसपी सूबेदार खे चवंदो त तूं इन माण्हू मथां ज़ोर वधा। ही हर हाल में असांखे लिखी ॾींदो, जेसीं ताईं लिखी नथो ॾे जेसीं ताईं तूं इन मां हथ न कढ। भले रेस मंसूर खे ख़बर पए, बहरहाल हू ॾिसूं करे छा थो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर सूबेदार सां मिलंदो, यानी डीएसपी सां मिलंदो। उन खे चवंदो त तव्हांजो कानून हाणे मौत ते लही पियो आहे। जेसीं ताईं मां तव्हांजा माण्हू न माराईंदुसि जेसीं ताईं तव्हां कॾहिं बि सुकून सां न वेंदव। जेसीं ताईं मां तव्हांजो को हल नथो करियां जेसीं ताईं तव्हांखे सुकून कॾहिं बि न ईंदो। सूबेदार चवंदो त रेस जेसीं ताईं तव्हां वटि सबूत न आहिनि जेसीं ताईं तव्हां कॾहिं बि हिते न अचिजो। अगरि तव्हां वटि सबूत अची विया त पोइ तव्हां हिते अची सघो था। ऐं हा, तव्हांजो हमरा असां वटि न आहे, न ई वरी असां उनखे क़ैद रखियो आहे। अगरि असां उनखे क़ैद कयो आहे त उनजो केस ज़रूरु ज़ाहिर थिए हा। ऐं असांजो इहो कमु बि न आहे त जो आम माण्हू खे यानी नुक़सानु पहुचायूं, यानी उनखे का सदमो रसायूं। रेस मंसूर चवंदो त तव्हांखे अगरि जहिड़ो करिणो आहे त पोइ तव्हां सिधो अची मूं सां विढ़ो। बाक़ी हा, मुंहिंजे माण्हुनि ऐं अवाम जे हथ में कॾहिं बि उन्हनि खे नुक़सानु न पहुचायो। अगरि तव्हां को हुनखे नुक़सानु पहुचायो त पोइ मूंखे मजबूर थी का अव्हां लाइ कदम खणणी पवंदी। जे करे हाणे तव्हांखे का कदम खणणो त तव्हां सोचे सम्झी पोइ कदम खणिजो। ईअं न थिए जो हाणे मां अव्हां लाइ ख़तरनाक थी वञा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न हाणे जल्द खां जल्द सोडल खे आज़ादु कराइण वारो आहे। यानी सोडल खे हर हाल में आज़ादु कंदो या पूरी पक आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त गुलपरी घणे खां घणो परेशान हूंदी। गुलपरी इहा सोचींदी त अगरि रेज़न वारा मूं ते ज़ोर रखंदा ऐं मुंहिंजो संग घुरण मथां ॾाढो ज़ोर रखंदा, यानी अदा मुराद खे हाणे ब्लैकमेल कंदा। ऐं मरियम चवंदो गुलपरी खे त तूं हाणे कॾहिं बि परेशान न थी, छो जो हाणे तूं उन घर में कॾहिं बि न वेंदे। ऐं वरी मुराद तोखे उन घर में मोकिलींदो, छो जो मुराद हाणे सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कंदो। जो मुराद हाणे सोडल खे आज़ादु करण लाइ हाणे ॿियो को रिश्तो ॻोल्हींदो। बहरहाल तोखे उन घर में कॾहिं बि न मोकिलींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल परेशान हूंदो। हू आलम खे चवंदो त किथे ही शैतान छोट मुराद खे धोखे सां मारे न छॾनि। आलम चवंदो त मुराद बि सचो माण्हू आहे ऐं हू इन्हनि हर चालनि खां वाक़िफ़ आहे। ही हुनखे कॾहिं बि मारे न सघंदा, यानी चालनि सां। ऐं वरी हिननि जी शैतानगिरी हलंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।